बसीर नवीद खे मां चवां थो माण्हू ॼाणंदा हूंदा त हुन जी ॿोली कहिड़ी आहे। तमामु वॾो रोल हुनजो हींअर उहा जेका आहे उनजे मेंबरनि में नासिर मंसूर ख़बर हुनजी अक्सरियत सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़नि जी न आहे। ठीकु आहे, त हिकिड़ो हल्को इहो आहे त उन्हनि खे उहो नथो पंहिंजो करे, पर जेकॾहिं सिंध जी क़ौमी तहरीक खे शहरनि सां ॻंढिणो आहे त उनजे लाइ दहशतगर्द तंज़ीम सां ॻंढिणो आहे। अबायो छा था कयो, अबायो हिनखे शहरनि सां ॻंढियूं था। त इहो असांखे पंहिंजो अंदरूनी सूरत हाल ॾिसणी पवंदी। ऐं दानिशवरनि खे मां गुज़ारिश कंदुसि, मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए असां दुनिया खे ॾिसूं त छा आहे ऐं पंहिंजी एंटी वन्यूट मूवमेंट खे ॾिसूं त छा आहे। अॼु जॾहिं इहा सरमाएदाराना यलगार अचे थी, बैरा खां वठी एंग्रो ताईं, असांजो दानिश्वर जेको आहे उहो सुठी पघार जे लाइ उन ज़हर खे माखी करे माण्हुनि जा आॾो पेश थो करे। अफ़सोस सां चवणो थो पए, यानी एंग्रो थर 19,000 स्क्वायर किलोमीटर जो आहे। 9,000 ते माना अध ते तो डायरेक्ट एंग्रो जे हवाले उहो थी वियो आहे ऐं बाक़ी अध ते उनजा जेके कोलेबोरेटिव डैमेजिस थींदा, तव्हां सभु सम्झो था, मां हुनजे हुन में नथो वञा पियो। उहा सॼी असांजी ज़मीन खणी वञे थी ऐं कोयले ते अचे थी। कोई दुनिया उहे दानिश्वर असांखे इहो सबक़ु ॾियनि था त बाबा दुनिया हाणे तरक़ी करे वई आहे, हाणे जेको आहे साइंस सिखो, पर इहो नथा ॿुधाइनि त दुनिया हाणे कोयले खे ख़तमु करे थी पई ऐं हिते जेको आहे कोयले खे यूलोजाइज़ करे ऐं उहो पेश कयो वञे थो पियो ऐं वरी भला जे कयो वञे थो पियो त जेके माण्हू सदियुनि खां हिते वेठा, हज़ारनि सालनि खां सवे ॻोठा, उन्हनि खे बेदख़ल करे ऐं उते रोड रस्ता ठहनि था, चयो वञे थो साईं ॾिसो सिंध में जिते थर में रस्तो बि पको न हूंदो, हाणे एयरपोर्ट था ठहनि, राति जो जेको आहे ॾींहुं लॻो पियो आहे, तंहिंजे करे इहा त तरक़ी आहे थियणु खपे। मां थो ॿुधायां, असां जॾहिं गोड़ाणी डैम जो मसइलो पैदा थियो, सिंध प्रोग्रेसिव कमेटी जे प्लेटफॉर्म तां मां बखियल सलो ॿिया दोस्त होॾे वियासीं। जेके माण्हू बुख हड़ताली आहे उन्हनि सां मिलियासीं, ॿियनि माण्हुनि सां जेकी थोरी घणी जिदोजहद उन्हनि सां मिलियासीं ऐं असां चयोसीं त उन्हनि सां मिलूं, एंग्रो वारनि सां। इतफ़ाक़ सां एंग्रो जे अंदरि इंतिज़ामिया में असांजा सिंधी दोस्त जेके असांजा दोस्त आहे उहे वेठा, उन्हनि खे अॻु में असां इतलाह कयोसीं त असां जेके आहियूं सियासी अॻुवान मोतबर माण्हू जेके असां अचूं था, जिथे हुननि जो प्लांट आहे उन खां 4 किलोमीटर परे नाको लॻल हुयो, उते असां खां बंदूक वारनि पुछा कई, असांखे शनाख्ती कार्ड वरितऊं, असांजूं गाॾियूं ॿाहिरि बीहारियऊं, उन्हनि जी गाॾीअ में शनाख्ती कार्ड ज़मानत तो रखी, असां वियासीं जिन जा उते वाक़फ़ वेठा हुया, असांखे ॼाणनि पिया उनजे ते, उते जेको मक़ामी माण्हू आहे उनखे भरिसां लंघण बि नथा ॾियनि उनजे ते। इहा तरक़ी कहिड़े कम जी आहे? तरक़ी कंहिंजे लाइ? तो दानिश्वर जेको आहे उहो उनखे या तरक़ी करे ॾिए थो ऐं सिंधियुनि खे सॾु थो इहो ॾिए त बाबा हाणे दुनिया तरक़ी कई आहे, अचो ड्राइवरी जी ट्रेनिंग वठो, या एंग्रो कंपनी ड्राइवरी जो स्कूल खोलियो आहे, प्लम्बर जो स्कूल खोलियो आहे, उन में अची ड्राइवरी वठो। जेकॾहिं हिकिड़ी थर जी माई हिकिड़ी ड्राइवर थी वई त महाराज ॾिसो बाबा सिंध त हाणे किथे पहुची वई आहे, अजाई था ॻाल्हियूं कयूं था, इहो एंग्रो जो थोरो आहे। तो इन सवाल खे बि असांखे पंहिंजे अंदरूनी सूरत हाल खे बि ज़रूरु ॾिसणु घुरिजे। क़ौमी तहरीक खे जॾहिं असां सवाल कयूं था, उनखे जदीद दौर जी जेका आहे उन सां असां ॻंढियूं। पुराणी शइ खे, हर पुराणी शइ सुठी न आहे, हर सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ सुठो न आहे। जीअं मूं चयो नाऊमल ऐं थोड़ो राशदी उहे बि सिंधी ॻाल्हाईंदड़ हुया, पर उन्हनि जो किरदारु कहिड़ो आहे त जिन जो बि किरदारु सही हुजे जेको पाण खे सिंधी चवे। असांजो इहो हूंदो आहे। मां आख़िरी शहर में जेके आहिनि, कराचीअ में काफ़ी जेके माना सिंधी ॻाल्हाईंदड़ न दोस्त आहिनि, उन सां मुंहिंजो वास्तो आहे, नासिर खे ख़बर आहे। मां चवंदा बाबा ॿोलीअ सां असांजो मसइलो ई न आहे, तव्हांजी उर्दू ॿोली त मां सुठे नमूने सम्झां थो, ॻाल्हायां बि थो
ऐं स्कूल में मुंहिंजूं मार्कूं सिंधी सब्जेक्ट जे विच में उर्दूअ में वधीक ईंदियूं हुयूं, पर जेको थर में वेठो आहे ढाटकी ॿोली थो ॻाल्हाए, मां त उनजी ॿोली बि नथो सम्झां, पोइ मुंहिंजो उन सां मसइलो छो कोन थो थिए? इन करे कोन थो थिए त उहो पाण घर में ढाटकी थो ॻाल्हाए, पर उहो पाण खे सिंधी क़ौम जो हिसो थो सम्झे। तूं पाण खे सिंधी क़ौम जो हिसो सम्झ, जेका बि ॿोली थो ॻाल्हाए तूं उनजो दोस्त आहे। ऐं इहा तमामु ज़बरदस्त साईं जो कॉमेंट हो त असां हिनखे क़दामत परस्ती करे छॾियो आहे, ऐं असांखे जदीद फिक्री लाड़नि सां हिन क़ौम परस्ती खे सही नमूने इवेल्युएट करण जी ज़रूरत आहे, उन हिसाब सां अमल करण जी ज़रूरत आहे। अच्छा नासिर, मां तव्हां खां वरी इहो कराची जे हवाले सां हिकिड़ो सुवालु रखंदुसि, तव्हां मुख़्तसर कमेंट कयो, पोइ पाण ॿिए क्वेश्चन ते अचूं था। त जेको 90s खां पोइ वारी पॉलिटिक्स आहे कराची जे अंदरि, हिकिड़ी त असां तव्हां जेको असांखे ओवरव्यू सॼो ॾिनो हिस्ट्री जो, हाणे 90s खां पोइ वारी पॉलिटिक्स कराची जे अंदरि एथनिक बेस्ड पॉलिटिक्स वधीक थी वञे। हाणे एथनिक बेस्ड पॉलिटिक्स में असां कीअं था ॾिसूं, तव्हां जीअं ट्रेड यूनियन में रहिया आहियो, त जेको मज़दूर ऐं हारी जो सुवालु आहे, जेको मज़दूर ऐं हारी जो सुवालु आहे, ऐं उन जूं कहिड़ियूं सूरतूं आहिनि इन एथनिक पॉलिटिक्स में, ऐं 90s खां पोइ ठीकु आहे, ऐं अॼु जेका उनजी पोज़ीशन आहे त उहा एथनिक पॉलिटिक्स में किथे बीठी आहे, ऐं उन सां गॾोगॾु कराची में अॼु कहिड़ो स्पेस आहे ऐं कहिड़ियूं पोटेंशियलिटीज़ आहिनि त असां हिन तक़सीम खे ख़तमु करे अॻियां वधूं। मेरे ख्याल में इस वक्त जो सूरत हाल है, मैं यहाँ से शुरू करता हूँ, ये वो सूरत हाल है जो 90s 85-86 में थी। MQM बनने की तरफ जा रही थी और यही अर्बन इश्यूज थे, और उसमें हम जब यूथ में काम करते थे, हम अगर 10 लोगों की मीटिंग करते थे तो 50 लोग आते थे। एग्जैक्टली कराची के अंदर वो सूरत हाल है। मैं एक सिर्फ मिसाल आपको बताऊंगा, थोड़ी बात लंबी है लेकिन मैं बहुत मुख्तसर करके बताऊंगा। बल्दिया फैक्ट्री फायर, सानिया बल्दिया में मैं उस लड़ाई में फोर्थ फ्रंट पे था और MQM उस वक्त अरूज पे थी। मैं ऐसे एरिया में रहता हूँ जहाँ गढ़ है MQM का, और जो एजेंसी और MQM का दोनों का क्लैश है इस मसले पे। दोनों तरफ से हमें खतरा था। एजेंसीज ये कहती थी आप बोलो ये MQM ने किया है, MQM वाले कुछ और बात करते थे। हम बीइंग ए ट्रेड यूनियनिस्ट ये बात करते थे कि भाई आग किसने लगाई है या आग लगी है। हमारा मसला ये है कि उस फैक्ट्री के अंदर निकलने के रास्ते नहीं थे, वहाँ पे जो ऑक्यूपेशनल हेल्थ और सेफ्टी के इंतजाम नहीं थे, इसलिए लोग मरे हैं। हमने उसके ऊपर पूरा तजिया किया और उसके अंदर जितने लोग मरे वो 90% उर्दू स्पीकिंग थे। जब हमने उनके साथ मिलकर काम किया, आज वो सारी बस्तियों में वो लोग जो है वो हमारे साथ खड़े हैं। कोई मूवमेंट होती है, वो लॉयर्स की मूवमेंट है, वो फौज के खिलाफ है, अभी जनरल मुशर्रफ वाला मसला है, कोई मसला होता है, इंडिजिनस लोग की ये मूवमेंट, बैरियर टाउन की मूवमेंट है, वो हम उनको बात समझाते हैं, उनको हमारी बात समझ में आती है। इसका मतलब ये है कि अर्बन पॉपुलेशन को इंगेज करने की जरूरत है उनके इश्यूज के ऊपर। आज जो है जहां जहां हम गए हैं, उस तौर पे मैं ट्रेड यूनियन की बात करूंगा, हमें पूरी ट्रेड यूनियन में जो प्राइवेट सेक्टर है उसमें कभी MQM दरपेश नहीं रही। इसलिए कि MQM जो थी वो तो मालिकान से पैसे लेती थी, मालिकान के लिए काम करती थी, मालिकान उनको बता देते थे। कोई यूनियन बनाता था तो लेबर डिपार्टमेंट, पुलिस तो बाद में आती थी, MQM पहले आती थी उस यूनियन को तोड़ने के लिए। और सारे उर्दू वर्कर्स या पश्तून थे या उर्दू स्पीकिंग है। तो हमारे लिए ट्रेड यूनियन के अंदर जो है MQM एज सच जो है तंजीम साजी करने में कभी भी वो नहीं रही। वर्कर्स ने जितनी आसानी से MQM के कलर को 30 साल पहले पहचाना है, बहुत सारे लोगों ने कराची शहर में आज पहचाना है। कराची की नई जो फिनोमिना है ट्रेड यूनियन के हवाले से मैं आपको बताऊं कि अब सबसे ज्यादा जो माइग्रेशन है वो पहले ये थी थर से होती थी, अब थर की तरफ से कम है, लेकिन सिंध के इलाकों से जो बाकी इलाके हैं वहां से बहुत बड़ी माइग्रेशन हो रही है। और मैं एक बदकिस्मती से ये बात आपको कहना चाहता हूँ, कॉम्रेड यहाँ बैठे हुए हैं, मैंने इनसे भी ये बात डिस्कस की है। कुरंगी इंडस्ट्रियल एरिया के अंदर जितने वर्कर हैं यंग लेस देन 30 हैं, और तकरीबन 40% वर्कर जो है सिंधी स्पीकिंग वर्कर्स हैं।
टेक्सटाइल गारमेंट और उसके अंदर काम करते हैं, और उनकी सबसे ज्यादा एक्सप्लॉइटेशन मालेगांव के साथ मिलके सो कॉल्ड नेशनलिस्ट ऑर्गेनाइजेशन के लोग जो है वो मिलके जो है उनको जो है उनकी जिंदगियों को खराब कर रहे हैं। हालत ये है कि वहां पे अब जिसके पास सिंधी शनाख्ती कार्ड होता है उसको अमूमी तौर पे जॉब नहीं देते, उनको जॉब नहीं दिया जाता कोरंगी इंडस्ट्रियल एरिया में। तो मेरे नुक्ता नजर से कराची के अंदर नई सूरत हाल पैदा हो रही है, विजिबिलिटी आ गई है, लोगों में एक्सेप्टेबिलिटी आ गई है, लेकिन मसला ये है कि इसको अर्बन इशू को टेकअप करने की जरूरत है और मुश्तरका तौर पे टेकअप करने की जरूरत है। आप जो भी एक्टिव रहे ये कराची सर्कुलर रेलवे, इस पे भी थोड़ा कमेंट रखें। एग्जैक्टली इसी तरह सर्कुलर रेलवे जो है ये 1969 में ये बना था। इसके इर्द गिर्द जितनी आबादियां, इसमें कोई 300 के करीब घर गिराए हैं और 500 घर मजीद 5000 इन्होंने मजीद गिराने हैं। और सुप्रीम कोर्ट के अभी जो चीफ जस्टिस साहब आए हैं, अगर तौहीन ना हो तो इन्होंने कहा कि जी ये 15 दिन के अंदर आप ये घर गिरा दो, पहले घर गिराए जाओ, फिर 2 साल के अंदर इनको जो है घर दो। वो घर तो उनके गिरा दिए गए, लोगों को अल्टरनेट नहीं दिया गया। उसमें मुख्तलिफ एथनिक ग्रुप्स के लोग रहते हैं, लेकिन वो 1970 से है वहां पे। सिंध की असेंबली का लॉ है कि 1985 के बाद के कोई भी लोग जो सेटलमेंट है उसको लीगल राइट है कि उनको जो है कानूनी वो हक दे दिया जाए। अच्छा, ये रेलवे की जितनी लाइन है ये 8 मुख्तलिफ इसके सेक्शन हैं, लाइनें हैं। 8 सेक्शन में से 7 जो है रिडेंडेंट है, उसके ऊपर कोई काम नहीं हो रहा। तो हमने ये पूरी फिजिबिलिटी रिपोर्ट इसके ऊपर बात की, जिस तरह भी ये बता रहे थे आरिफ साहब का, उसके ऊपर बहुत बड़ा काम है। और उन्होंने बताया कि ये सर्कुलर रेलवे जो है इस वक्त इन हालात के अंदर कराची में फिजिबल भी नहीं है, वायबल भी नहीं है। इसके लिए नए तरीके से इसके ऊपर काम करने की जरूरत है। तो हमने वहां पे जाके मुतासिरीन को वो ऑर्गेनाइज हुए, मुनज़्ज़म हुए, प्रेशराइज किया, स्ट्राइक्स की, जलसे जुलूस किए, और उसके नतीजे में सिंध गवर्नमेंट को इतना प्रेशराइज किया कि सईद गनी ये कहने पे मजबूर हुए कि सुप्रीम कोर्ट अगर हमें कहेगी कि ये घर गिराओ तो मैं हुकूमत से मैं रिजाइन कर दूंगा, लेकिन ये मैं घर नहीं गिराने दूंगा। चीफ मिनिस्टर साहब से 5 मिनिस्टरों से जब बात हुई हमारी, उन्होंने कहा कि हम कोर्ट का ऑर्डर है, हम ओपनली नहीं कह सकते, लेकिन हम अब कोई एक घर भी नहीं गिराएंगे। तो सिर्फ कराची के अंदर रिजॉल्व है, जिन जिन इलाकों के अंदर ये गिराने की तरफ जाते हैं, लोगों में एक ये बात पैदा हो रही है कि किस तरह रोका जा सकता है। और ये क्वांटिटेटिवली तब्दीली है। मैं आपको बताऊं, कालाबाग डैम का जब इशू आया था मुशर्रफ पीरियड में, लोग निकले, कालाबाग डैम रुका, ये मुशर्रफ के खिलाफ निकले, वो कहता था वर्दी जो है मेरी जो है खाल है, लोगों ने उसकी वो खाल उतारी, ये भी हुआ कोर्ट के अंदर, तो उसको सजाए मौत हुई है। तो लोग ये देख रहे हैं कि छोटी छोटी फतवात अगर मिल के लड़ा जाए तो हम जीत सकते हैं। कम से कम हमको थोड़ी अपने उससे जो एक बैरियर है ना, जो एक नफ्सियाती, उससे निकलने की जरूरत है। हम जो पॉलिटिकल लेफ्ट प्रोग्रेसिव नेशनलिस्ट हैं, हमें उस बैरियर से निकलने की जरूरत है, कुछ ज्यादा बड़ा काम करने की जरूरत है। और कराची में मैं ये समझता हूँ ये काम हम कर सकते हैं। हम कराची में जिस जिस जगह पे गए हैं वहां लोगों का हमें रिस्पॉन्स मिला है। अभी जिस तरह सर्कुलर में हमने काम किया है, उन्होंने कहा इस दफा इलेक्शन आप जैसे कहेंगे बल्दियात के इलेक्शन हम उसी तरह लड़ेंगे। अब हम ये कोशिश कर रहे हैं कि कराची के अंदर हम सब लोग मिलके और हमारे जैसे बहुत सारे लोग मिलके बल्दियाती इलेक्शन में एक साइजेबल तरीके से हम इलेक्शन के अंदर जाएं और अर्बन इश्यूज के ऊपर जो है लोगों को एड्रेस करें। और ये एड्रेस करने में हम हारे या जीते, लेकिन एक अल्टरनेट पॉइंट ऑफ व्यू जरूर जाएगा और हमारी बात बढ़ रही है। पर लाहौर के अंदर आप देखें, जो स्टूडेंट्स निकले उन्होंने एक जरा सी बात की और लोगों को बात मिल गई, पूरे मुल्क में डिबेट का आगाज हो गया है। तो हम भी अगर एक यूनिफाइड एक्शंस करेंगे, हैदराबाद में जो दोस्त बैठे हुए हैं, कराची में दोस्त बैठे हुए हैं, ये मिलके अगर कोई एक्शन की तरफ जाएंगे और यूनिफाइड एक्शन होंगे, तभी रिजल्ट जो है इसके निकल सकते हैं। आखिरी सवाल तरफ हलूंगा। आखिरी जो क्वेश्चन मां चवां थो इहो रखिजे इन स्पीकर्स खां साथ, हमेशा एनक्यूम या डिमांड कंदी रहंदी आहे त पावर तव्हां डिवॉल्व कयो शहरनि खां, ठीकु आहे। हाणे तव्हां इन ते ॻाल्हायो त पावर डिवॉल्व शहरनि खां थियणु घुरिजे या न, ऐं जेकॾहिं थियणु घुरिजे त असांजी जेका ही असां एथनिक पॉलिटिक्स जो डिवाइड ख़तमु करे उनखे कहिड़े नमूने अॻियां वठी हली सघूं था। ऐं ॿी ॻाल्हि इहा असांजी तव्हां ख़ासि तौर ते हिन खे रखो त जेको असांजो राइट टू सिटीज़नशिप आहे,
उहो राइट टू सिटी में कीअं तब्दील थिए, उन लाइ असांखे सियासी तौर ते कहिड़े स्ट्रेटजीज़ ऐं कहिड़े जेको आहे सो असांखे तरीक़े जी ज़रूरत आहे त असां हिन रियासत खां उहे हक़ वठी सघूं। असांजो जेको राइट टू सिटी आहे, ॾिसो ही जेको म्यूनिसिपल सिस्टम या लोकल गवर्नमेंट सिस्टम जो सवाल असां वटि ॿिनि इंतहाउनि जो शिकार थियो आहे। दुनिया सॼी में जिते वफ़ाक़ी निज़ाम आहे उते इहो सम्झिबो आहे त फेडरल ऐं स्टेट गवर्नमेंट हूंदी आहे कॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट, ऐं जेका म्यूनिसिपल टीयर आहे उहो इंतिज़ामी टीयर हूंदो आहे। इहो पूरी दुनिया में एस्टेब्लिश प्रैक्टिस आहे। हाणे पाकिस्तान में अलमियो इहो आहे त हिते इहो निज़ाम 3 भेरा 3 आमिर नालो 59 में अयूब आंदो, 79 में ज़ियाउल आंदो, 2001 में मुशर्रफ आंदो। हाणे हिकिड़ो त मसइलो इहो आहे त लोकल गवर्नमेंट सिस्टम खे ॼण त उन जे बारे में तसवुर इहो आहे त इहो को अनडेमोक्रेटिक क़िस्म जो हथियार आहे जेको हमेशह आमिर इस्तेमालु कयो आहे ऐं ज़ाहिर कयो आहे। अयूब कयो, ज़िया कयो, मुशर्रफ कयो ऐं टिनी ग़लति कयो ज़ाहिर। हिकिड़ो त उन जे बारे में रवैये जो मसइलो। ॿियो इहो मसइलो आहे त अॻे पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन में यानी 18 तरक़ी खां अॻु में इहो ऑब्लिगेटरी न हो त पोइ इहो सिस्टम हूंदो न हूंदो, मर्ज़ी हुई। हाणे आर्टिकल 178 तहत इहो लाज़मी आहे त हर सूबे वटि हिकिड़ो एक्ट हूंदो ऐं उते इहो निज़ाम लागू हूंदो। पर हक़ीक़त इहा आहे, हाणे मां सिंध जी ॻाल्हि कयां, आहे जुगाड़ चइनी सूबनि में। मां चइनी सूबनि वञा थो, चइनी सूबनि में इहो निज़ाम जुगाड़ी पियो हले। न पंजाब में सही आहे, न KPK में सही आहे, चइनी पासे जुगाड़ी आहे। पर पंहिंजे घर जी ॻाल्हि कयूं, हिते जो प्रॉब्लम इहो आहे त हिकिड़े हिते हीउ जेको असांजी 2 इंतहाऊं आहिनि। MQM उहो कुझु थी घुरे जेको दुनिया में रूए ज़मीन ते किथे बि म्यूनिसिपल गवर्नमेंट खे न हूंदो आहे। ऐं पीपल्स पार्टी वरी अहिड़ी हिकिड़ी नालाइकी जी ऐं हिकिड़े सियासी शइ जी इंतहा आहे जो या त तव्हां ॾिठो निज़ाम ॾींदो ऐं या वरी तव्हां जेको जाइज़ हक़ आहिनि उन्हनि शहरनि जा उन्हनि उहे कोन ॾींदो। इन करे मां सम्झां थो त कराची शहर खे हिकिड़ो इफेक्टिव, हिकिड़ो एफिशिएंट म्यूनिसिपल मेट्रोपॉलिटन सिस्टम खपे थो। छाकाणि त ज़ाहिर आहे जेके सिविक्स एम्यूनिटीज़ आहिनि, सर्विसिस आहिनि, इहे उहा ई टीयर ॾींदो। इन करे हीअ जेके 2 इंतहाऊं आहिनि, हिकिड़ो मॉडल आहे MQM वारो त ॿिटे निज़ाम में 47 सब्जेक्ट हुआ लोकल गवर्नमेंट वटि। 47 सब्जेक्ट पाकिस्तान जे 72 साल तारीख़ में कॾहिं सूबे में कोन रहिया आहिनि। वरी ॿी इंतहा आया आहे त हिन वक़्तु लोकल गवर्नमेंट खे टको अख़्तियार कोन्हे। नतीजो इहो आहे जो इहो सिस्टम इनएफिशिएंट आहे। ऐं तव्हां सुठो कोई सवाल कयो त हीउ जेको सवाल आहे अर्बनाइज़ेशन जो, मां तव्हांखे नंढो मिसाल ॾियां पंहिंजे शहर जो। जॾहिं मां 1977 में, 78 में, 79 में, 80 में पंहिंजे शहर कमर में पढ़ंदो हुउसि, हाणे अॼोको नौजवान इहो यकीन न कंदो। असां बि न सिर्फ़ु ॾिठो त स्कूल वेंदा हुआसीं त सफ़ाई थी चुकी हूंदी हुई, पखाली छिड़काव करे वेंदा हुआ ऐं चुन पियो ईंदो हो शहरनि खे। इहो असांजे नस्ल बि ॾिठो प्रॉपर उन्हनि शहरनि जी हालत वाक़ई अर्बन शहर हुआ। ऐं सिंध त उहो इलाइक़ो आहे जंहिंजे लाइ कार्ल मार्क्स पंहिंजे किताब इंडियन कॉलोनाइज़ेशन में 19वीं सदीअ में पंहिंजे उन किताब में 3 हवाला ॾिना आहिनि शिकारपुर जे शहर जा, त हिन सॼे ख़िते जे वॾनि शहरनि में उहो वॾो शहर हो। त हीउ जेको तव्हां ॻाल्हि कई आहे, मां ॻाल्हि खे पूरो थो कयां त लोकल गवर्नमेंट चओसि, म्यूनिसिपल चओसि, मेट्रोपॉलिटन चओसि, नालो प्यारे जो को रखोसि, पर इहा जेका म्यूनिसिपल गवर्नमेंट आहे इहा तमामु लाज़मी आहे पूरी दुनिया में। दुनिया में को बि मुल्क न आहे जेको इन एफिशिएंट सिस्टम खां सवाइ हिन सवाल खे एड्रेस करे सघे। ऐं जेको तव्हांजो सवाल जो ॿियो पार्ट आहे, मां हुन ते मजबूर थो ॻाल्हायां त हीउ जेको असां वटि इन्फ्लक्स आहे ॿाहिरियों, जंहिंजी ॻाल्हि असां बार बार करे चुका आहियूं, 2 शयूं थियणु खपनि। 2 सुवाल असांजे सियासी अचणु खपनि एजेंडा ते। हिकिड़ी ॻाल्हि इहा त पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन में जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उन में तरमीम कयो। दुनिया जूं केतिरियूं फेडरेशन आहिनि। मलेशिया जे मुल्क में 7 सूबा आहिनि, 2 सूबा अहिड़ा आहिनि जिते 5 सूबनि जा माण्हू पंहिंजे मुल्क जी वीज़ा वठी पहुंदा आहिनि। ही फेडरेशन। तव्हां जर्मनी वञो, ही जेका म्यूनिक शहर आहे, बवेरिया स्टेट आहे, बवेरिया स्टेट में हिकिड़ो इंच वठणु मुमकिन न आहे के ॿिए माण्हू जे लाइ, ॿिए सूबे जे माण्हू जे लाइ। ही कहिड़ी क़िस्म जी? त इन करे जो असां वटि जेको धारियुनि जी आबादकारी जो सुवाल आहे, ही सवाल अर्बनाइज़ेशन जो आहे।
इन हवाले सां ॿिनि क़िस्मनि जी थियणु खपे तब्दीली आइन में, ऐं पोइ लॉ थियणु खपे हिकिड़ो त आइन में तब्दीली कयो त हीअ जेके आर्टिकल 15 आहे, ॿिया आर्टिकल आहिनि जंहिंमें तव्हां जेको माण्हू जेॾा मूव करणु चाहे करे सघे थो, न इज़ाफ़ी टैक्स ॾींदो, न इज़ाफ़ी हुनजे मथां बार कंदो, हर शइ कंज़्यूम कंदो, पर हिते अची कोई स्पेशल टैक्स कोन ॾींदो। नंबर 1। नंबर 2 त सूबे सिंध जे लॉ में गुंजाइश आहे पाकिस्तान जे आइन तहत उन में तव्हां तरमीम करे लेजिस्लेशन कयो त जेको ॿाहिरां माण्हू ईंदो, मिसाल तौरु मां तव्हांखे टे थो तजवीज़ ॾियां घणी ॻाल्हियूं, बाबा जेको माण्हू घटि में घटि 20 साल टैक्स पेयर न आहे उनजो कार्ड कोन ठहंदो। जेको माण्हू टैक्स पेयर न आहे 20 साल, उनजो 20 साल ताईं उनजो डोमिसाइल कोन ठहंदो। जेके पॉलिटिकल राइट्स आहिनि उन्हनि खे उहो कोन मिली सघंदा। ऐं ईअं इहो मिसाल ॿुधायो टैक्स आहे, जॾहिं ओभर जर्मनी ओलह जर्मनी पाण मिली विया त ज़ाहिर पॉपुलेशन जो इन्फ्लक्स थियो, हुननि टैक्स लागू कयो त जेको माण्हू हुन पासे खां लॾे हेॾे ईंदो उहो असांजे माहौलियाती टैक्स में ॾींदो, माना साहु खणंदो, इहो बि टैक्स ॾींदो। त हीउ जेको अंधेर नगरी आहे असां वटि इन सिलसिले में हिकिड़ो त पाकिस्तान जे मौजूदा आइन तब्दीली खपे, ॿियो सूबाई असेंबली मां कानून साज़ थियणु खपे त जेके माण्हू ॿाहिरां अचनि था उन्हनि जा दर कीअं बंदि कजनि, उन्हनि खे कीअं पाबंद कजे, उन जा टैक्स कीअं वठजनि पिया, त तव्हां ॾिसंदव त आहिस्ते आहिस्ते रुको, बाक़ी नारे हणण सां इहो सिर्फ़ु माण्हू कोन। सवाल साॻियो ई त पाण इहो पावर रिवॉल्यूशन वारो मामिलो कीअं, अच्छा पर हुन में तव्हां इन ते कमेंट रखो इज़ाफ़ी त हमेशह पीपुल्स पार्टी छो, मसलन असां जॾहिं गवर्नर सिंध जे लाइ बयान ॾेई थो छॾे त उनखे पीपुल्स पार्टी पेश कराए थी पंहिंजी अर्बन में सॼी पॉलिटिक्स में। पीपुल्स पार्टी जे उन इंस्ट्रक्शंस ते असांजी क़ौमी तहरीकुनि जा माण्हू निकिरनि था, पोइ इमरान इस्माइल बयान जंहिंजी का हैसियत बि न आहे, ऐं एस्टेब्लिशमेंट जेका असांखे डाइवर्ट करणु चाहींदी आहे अटेंशन उहो सॼो थींदो आहे। त इन ते बि कमेंट रखो त तव्हां पीपुल्स पार्टी जे में छा रोल अचूं था। उसूली तौर ते मां बि इहा ॻाल्हि कयां थो त बिल्कुलु अख़्तियारनि जे हेठि ताईं उन्हनि जी तक़सीम थियणु घुरिजे। बिल्कुलु लोकल बॉडीज़ खे बि जीअं दुनिया में हूंदा आहिनि, जामी साहब जो काफ़ी ॻाल्हि सां मां इतफ़ाक़ थो कयां त उन्हनि खे दोहिराइण नथो त हिकिड़े बिल्कुलु इंता वञी या त सभु अख़्तियार हुनखे या त कुझु न हुजनि, हुजणु घुरिजनि। मसइलो उते थो थिए त जेके माण्हू ऐं ख़ासि तौर कराचीअ जे लाइ थींदो आहे मुतालबो या हैदराबाद जे लाइ, जेके इख़्तियार ई घुरनि था उहे या त चवंदा त मज़बूत मर्कज़ हुजे, या तो चवंदा त इख़्तियार जेके हिन से गली तक होने चाहिए, पर सिंध के सूबे जी हैसियत ते इख़्तियारनि जी ॻाल्हि न कंदा त पोइ थिए इहो थो त वरी रद अमल थो पैदा थिए, त पोइ वरी ॻाल्हि इहा थी थिए त बाबा इख़्तियार जेके आहिनि सिंध वटि हुजणु घुरिजनि ऐं हेठि जेके आहिनि से इख़्तियार न हुजनि, या उन्हनि जी ॻाल्हि लाइ घटि में घटि सिंधी माण्हू आवाज़ नथा उथारनि। इहो वरी हिकिड़ो रद अमल बि पोइ थिए थो न। ऐं इन में मादरत सां चवंदुसि, इन में रुगो रिजत पसंदि माण्हू शामिल न आहे। असांजा तरक़ी पसंदि दोस्त बि उहे ॾाढो ग़रीब माण्हुनि जी ॻाल्हि करे ऐं चवंदा त इख़्तियार जेके आहिनि से हेठि ताईं हुजणु घुरिजनि ऐं मर्कज़ जी ॻाल्हि कंदा। हिकिड़ो मां मिसाल थो ॾियां, PMA हाउस में हिकिड़ो सेमिनार हिननि ते थियो, हिकिड़ो ॼणो सुठो पढ़ियो लिखियो अमरा डान में हुनजो हफ़्तेवार कॉलम ईंदो आहे, डान अञा थोरी ईंदो आहे, न्याज़ पयां त अॻु अलाए छा अथसि हुनजो ईंदो आहे। साईं उहो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ी जे पियो वेठो माण्हुनि खे सम्झाणी सेमिनार में त न्यूयॉर्क जी जेका आहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन उनखे केॾा इख़्तियार आहिनि ऐं कराचीअ जेके केतिरा थोरा आहिनि। चए मां उते वर्क करे आयो आहियां, इहो सॼो हुन ॾिनो पूरो कयईं, सुवाल जवाबु पुछऊं, मां साईं इहो त ॾाढो सुठो थियो, तव्हां न्यूयॉर्क जी म्यूनिसिपल जे इख़्तियार हिननि जो कयो, भला कॾहिं तव्हां माण्हुनि खे हिते ॿुधायो आहे त अमेरिका जूं जेके रियासतूं आहिनि 50 उन्हनि खे केतिरा इख़्तियार आहिनि ऐं सिंध खे केतिरा घटि इख़्तियार आहिनि, इन ते कॾहिं तव्हां ॾिनो आहे लेक्चर? अमरा हीअं चुपिजी वियो। त इहो ॻाल्हाईंदा ई न आहिनि, उहे चवंदा आहिनि कि हुजणु घुरिजे, तंहिंजे करे बि इहो इशू थियो आहे। ऐं उनजो हल इहो आहे जेको चयो आहे, मां सही थो चवां, असां जेको इहो सियासत हिकिड़ा माण्हू उनखे नस्ली बुनियादनि ते ॼाणी वाणी कयो आहे, ॿिया वरी असां में दोस्त बाय डिफॉल्ट चइजे खणी आहे रद अमल में थी विया आहिनि। तंहिं करे हिन खे ख़तमु करे ऐं हिकिड़ो गॾियल
इश्यूज़ ते जेके माण्हुनि जा जंहिंमें सभिनी माण्हुनि जा इश्यूज़ अचनि ज़बान ऐं इन बुनियाद ते न थियणु खपे। मां हुन में थोरो टाइम वठां थो, हिकिड़ो मिसाल ॾियां थो। हिकिड़ो 90s में अर्ली 90s में सिलसिलो हलियो हुयो, सिंधी उर्दू ॻाल्हाईंदड़ दानिशवरनि जो हिकिड़ो सिलसिलो हलियो, जंहिंजे नतीजे में पोइ हिकिड़ो कमेटी ठही, कैप्स कमेटी फॉर एमिटी एंड पीस इन सिंध, जेका जोयो साहब सम्झो त लीड कंदो हो ऐं हुन नकवी साहब हूंदो, गुज़ारे विया हाणे, उहो एमपी नकवी उहो हुयो, बसीरारा हुया, प्रोफेसर डॉक्टर हाशमी हो, हिकु अबरार काज़ी वारे सभु ईंदा, मां बि हुन में हुयुसि। उते काफ़ी सुठो हिकिड़ो ॻाल्हियूं थियूं। उते जेको ड्राफ्ट ठहियो, मूं हुन ड्राफ्ट सां इख़्तिलाफ़ु कयो। उहो ड्राफ्ट डान में अख़बार में छपियो, मुंहिंजो इख़्तिलाफ़ु डान में छपियो, फ्रंटियर पोस्ट में छपियो। इख़्तिलाफ़ु छा ते हुयो? मां सॼे प्रोसेस में हुयुसि। उन में चयो वियो त उर्दू ॻाल्हाईंदड़नि जा ई इशू आहिनि, सिंधी ॻाल्हाईंदड़नि जा ई इशू आहिनि, हाणे इन्हनि में कुझु पाण में थोरी वेझड़ाई पैदा कई। इहो छपियल अथव ॻाल्हि, मुंहिंजो बि छपियल आहे उहो फ्रंटियर पोस्ट में। मूं चयो त इहो असां जॾहिं ॿ अलॻि शयूं कयूं था, उन्हनि जी निशानदेही, उन्हनि जे हक़ जी, हाणे चवनि था हिननि में दोस्ती कयूं, इहा दोस्ती आरज़ी हूंदी, इहा कहिड़ी महिल वरी दुश्मनी में थी वेंदी। ऐं मूं हुन में मिसाल ॾिनो लखनऊ पेट जो। मुंहिंजो उहो थियो, वाह थी वई त हिंदू मुस्लिम जेको आहे सो इताद थी वियो, पर छाकाणि त उहो हिंदू ऐं मुस्लमान जो इताद हो, हिंदुस्तानी माण्हुनि जो न हुयो। उहो थोरे अर्से खां पोइ उहे हिंदू ऐं मुस्लमान हिकु ॿिए कतो पिया कनि। त मूं चयो त हिते ईअं कबो त इहो वरी जहिड़ो थींदो। ऐं इतफ़ाक़ सां चंद महीननि खां पोइ उहे ॿई माण्हू, जोयो साहब ऐं नकवी साहब, ॿिन्ही हिक ॿिए जे ख़िलाफ़ डान में लेटर लिखिया, जेके लीड पिया कनि चंद महीननि खां पोइ। त दोस्त चयो त पोइ छा थियणु खपे? त मूं जेको चयो, मूं ॻाल्हि इन लाइ कई त मुंहिंजो नुक़्ते निगाह इहो आहे त बजाए हिन जे त उर्दू या सिंधी या शहरी ऐं ॿहिराड़ीअ जी ॻाल्हि करण जे बजाए असां अहिड़ो सियासी माशी प्रोग्राम ॾियूं, जेके असां प्रोग्रेसिव माण्हू जो हिन ज़िक्र कयो, उहे माण्हू जंहिंमें सिंध में मुस्तक़िल तौर रहंदड़ ऐं सिंध सां पाण खे ॻंढींदड़ माण्हुनि जे सभिनी मसइलनि जो हल अचे वञे। त सिंध जा सिटीज़न्स जेके आहिनि, उन्हनि खे जेको शहर में थो रहे उनखे उहे हक़ मिलणु घुरिजनि, जेको माण्हू ॿाहिरि में थो रहे उनखे उहे मिलणु घुरिजनि। ऐं माण्हुनि सभिनी जेके सूबे जा अख़्तियार हूंदा उहे बि सभिनी जा हूंदा, जेके लोकल गवर्नमेंट जा हूंदा उहे बि सभिनी जा हूंदा। हाणे ईअं थो थिए त सूबे जे अख़्तियारनि जी ॻाल्हि थिए थी त असां सम्झूं था, मां ज़ोर थो ॾियां त असां सम्झूं था त इहे असांजा सिंधियुनि जा हक़ आहिनि। ऐं तंहिं करे जेको तव्हां चयो न त नेशनलिस्ट पीपुल्स पार्टी जे बयान खे सपोर्ट था कनि, त हू इन ईअं था सम्झनि त असांजो आहे, ऐं लोकल गवर्नमेंट जो थिए थो त वरी ख़ासि ॿोलीअ वारा सम्झनि था जेको असांजो आहे। इन खे ख़तमु करणु खपे, इहा ज़िम्मेवारी असांजी आहे। ऐं जेको हिन चयो सिंधी माण्हू कराची में आयो आहे, उन में कमु न आहे, मां त घटि में घटि पंहिंजी कोताही सभिनी जे साम्हूं मञां थो ऐं कोशिशि कबी त हिन ॻाल्हि खे अॻिते थी पइजे। ज़बरदस्त। अच्छा नासिर, तव्हां इन ते ई कमेंट रखो, क्वेश्चन साॻियो ई आहे, कराची जे पस मंज़र में हिनखे थोरो वधीक। मुख्तसर मैं सिर्फ बात ये करता हूँ, एक तो जो इन्फ्लक्स की बात की है, मैं ये समझता हूँ कि जो अभी जो कॉन्स्टिट्यूशनल सेटअप है, ये कॉन्स्टिट्यूशनल सेटअप जो है, ये मेरा ख्याल है कि इस वक्त के जो हालात हैं, जो कौमी वादतें हैं, इनका मसला नहीं हल कर सकता। खुद पाकिस्तान के कब्जे में जो कश्मीर है, वहाँ पे अभी भी कोई पाकिस्तानी जाके जो है वहाँ ज़मीन नहीं खरीद सकता, वहाँ का शहरी नहीं बन सकता। तो मेरा ख्याल है कॉन्स्टिट्यूशन के अंदर कोई एक नई उमरानी जो है, एक नई हमें जो है सोशल कॉन्टेक्स्ट की बात करनी चाहिए। इसमें बड़ी कोई अमेंडमेंट हो, ये बात ज़रूर करनी चाहिए कि जो कौमी वादतें हैं, उनकी डेमोग्राफी की तब्दीली, उनकी सकाफत, उनका कल्चर, उनकी सियासी, उसके ऊपर उनकी पूरी डोमिनेंस जो है उसको कायम रखना चाहिए। तभी ये मुल्क जो है, अगर हम चाहते हैं कि डेमोक्रेटिक फेडरल स्टेट बन सके तो ये बनेगा, वरना ये बहुत खतरनाक सूरत हाल पैदा हो सकती है। कराची के हवाले से मैं जो बात करना चाहता हूँ वो ये है कि इसकी बहुत इंपॉर्टेंट बात ये है कि जो वहाँ की डिमार्केशन है, जो कॉन्स्टिट्यूंसीज है, वो रिप्रेजेंट नहीं करती जो एथनिक
जो वहाँ पे लोग हैं या वहाँ के कल्चरल एंटिटीज हैं उनको रिप्रेजेंट नहीं करती, बाय पावर बाय फोर्स वो बनाई हुई है। उसको मेरा ख्याल है कि तब्दील करने की जरूरत है। उसके तब्दीली से भी जो है कराची के अंदर बहुत बड़ी रिप्रेजेंटेशन, एक नया उसका कलर उभर के सामने आएगा। तमाम जबरदस्त। अच्छा, क्वेश्चंस वठंदासीं आइडियंस खां। जंहिंखे बि क्वेश्चन हुजे त सवाल करे वठे। ठीक है अस्सलाम वालेकुम, मुझे नालो वजाहती मौजू है ऐं पाण क्रिटिकल स्टडीज़ फोरम सां लाॻापो रखूं। साईं जामी खां मुंहिंजो क्वेश्चन आहे त बुनियादी तौर ते साईं वारनि जेको जुने जे साहबनि ॻाल्हि कई त उन में जंहिंजो हीअ ऑर्गेनाइज़ेशन जो अहिड़ो मौज़ू आहे जिन तमामु घटि कमु कयल आहे एकेडमिक सेंस में, पर आऊं जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु मञीसि त जेको थर वारो इशू थियो उन में साईं जामी साहिबु ख़ुदि आयल हुआ ऐं असां साईं खे ॿुधो ऐं साईं जी नुक़्ते नज़र उन ते तमामु उत्साहींदड़ नुक़्ते नज़र जंहिंजो पाण शायदि ऐं असां उन ॻाल्हि खे पाण ॿुधो। हाणे मुंहिंजो बुनियादी तौर ते सुवालु इहो त साईं जेके ऑर्गेनाइज़ेशन जे करे जेके इम्पैक्ट्स आहिनि या जेके मसइला पैदा थियनि था त उन जे लाइ कुझु ईअं न आहे त को जदोजहद न थी आहे। थोरे घणे ते साईं वारा कराची सां तालुक़ु रखंदा त जिब्रान नासिर वारा हुजनि या महिराण वारा हिते हुजनि या मुख़्तलिफ़ इशू थर में जेके इशू थिया या मुख़्तलिफ़ आहिनि, पर उहे हिकिड़े मख़सूस टाइम में उभरनि था, उहे ॿ टे ॾींहं छपजनि था या उहे ॿ टे ॾींहं हिकिड़ो हेडलाइंस में शयूं हलनि थियूं, पर उहो जेको आहे सो लॉन्ग टर्म में उनजी माना मतिलबु असांजी पॉलिटिकल सेंस में सवाल ई उभरी छो न सघियो आहे त उहो कंहिं इम्पैक्ट ते या वे फॉर्मेट ते पहुची सघे। ॾिसो, असां हिन बारे में अॻु में ॻाल्हि ॿुध करे चुका आहियूं ऐं जेको तव्हां सुवाल कयो आहे त हिकिड़ो त इहे सुवाल जी ॻाल्हि थी जीअं असांजे दोस्त मसरूर शाह पंहिंजी गुफ़्तगू में चयो, ॿियनि बि चयो त हीउ सुवालु जंहिं होलिस्टिक अंदाज़ सां ऐं घणनि तरफ़े अंदाज़ सां असांजी सियासी एजेंडा जो हिसो थियणु खपे, उहो ज़ाहिर अञा ताईं कोन थियो आहे। नंबर 1 इहा ॻाल्हि तमामु आहे, छो त हे सुवाल सियासी बि आहे, हे सुवाल माहौलियाती बि आहे, हे सुवाल मुआशी बि आहे, हे सुवाल गुरबत जो बि आहे, हे सुवाल क़ौमी बि आहे, हे सुवाल वतनी बि आहे। इहे सभु जा पासा आहिनि ऐं जो आलमगीर पासो बि आहे सरमाएदारी। त हिकिड़ो सुवाल हिन पंहिंजी हमागिरियत सां असांजी एजेंडा जो हिसो कीअं बणिजे, इहो सुवाल। ॿी ॻाल्हि त हे सुवाल छो न खयो वियो आहे उन अंदाज़ सां, मूं तव्हांखे सवेल चयो त शहरनि जे बारे में जेको असांजो मजमूई नुक़्ते नज़र न हुयो या शहरनि जे हवाले सां, उन में असांजे मथां हिकिड़ी इनसिक्योरिटी वधीक डोमिनेटिंग हुई त असां उन में आहियूं ई कोन। जॾहिं असां उते आहियूं ई कोन, जॾहिं चए थी ससुई त बंबोर में पुनल आहे ई कोन, त मुंहिंजो गुजारो भेनर बंबोर में। त असांजा पहिरियां जेके सम्झो त ही 50 साल गुज़रिया आहिनि, उहे इन हिकिड़े नफ़्सियाती बहरान में रहिया आहिनि जेको सियासी बहरान में ज़ाहिर थींदो हो त असांजो शहर में पेर नथो खुपे। काई परे ॻाल्हि आहे, हैदराबाद जो शहर इहो तव्हां नठो उहो शहर, असां ॾिठो उहो शहर, असां उनखे भोॻियो, असां उन शहर में हिते कमु कयो ज़माने में जॾहिं हिते जहिड़ा सभु शयूं। त हाणे फ़र्क़ु आहे, त हाणे दाया त उहा शइ खणिजे पई। टियों पासो जेको असांखे बार बार ॻाल्हायो त हिकिड़ो ज़मानो हो जंहिंमें हर शइ लिसानियाती ऐं एथनिक डिवाइड जे लेंस सां ई साम्हूं अचे पई। उहो उन दौर जो रिस्पॉन्स हो, उन दौर जो हालतूं हो। जॾहिं रियासत तव्हांखे न वञे, वॾी लुट नाफ़िज़ हुजे, शहर में तव्हांखे अचणु कोन ॾे, तव्हांजी ॿोली जो इनकार हुजे, पूरो डिनाइल हुजे, त पोइ ज़ाहिर आहे तव्हां ज़ोर ॾींदो पंहिंजी ॻाल्हि ते। यादि रखो त सुञाणप जेका आहे उहा कमज़ोर जो सहारो हूंदी आहे, आइडेंटिटी जेका आहे उहा कमज़ोर जो सहारो आहे। तव्हां ॾिठो कॾहिं पावरफुल खे सुञाणप में बोराण हुजे, हे छो पंजाब खे पंहिंजी ॿोली सां प्यार न आहे या हुनखे सुञाणप न आहे। पावरफुल जो सुञाणप मसइलो ई कोन्हे, सुञाणप असल में हथियार ई कमज़ोर जो आहे। इन करे हाणे जेको दोस्तनि ॻाल्हि कई, मां मुतफ़िक़ आहियां ख़ालिद साहिब सां बि, नासिर सां बि, ओवरऑल गुफ़्तगू थी त हाणे अहिड़ियूं हालतूं आहिनि जंहिंमें असांखे उन्हनि बॉक्सिस मां निकिरी अचे, असांखे हिकिड़ो अहिड़ो खपे नुक़्ते नज़र जंहिंमें असां में ओनरशिप हुजे पंहिंजे शहरनि जी बि ऐं शहरनि में रहंदड़ मुस्तक़िल माण्हुनि जी बि, उन्हनि जे जाइज़ मसइलनि जी बि, जो असां पाण हिसो आहियूं। ऐं इहा ई हिकिड़ी अहिड़ी मुतवाज़न लाइन आहे कि हिन दौर खे खपे थी ऐं जंहिंजी ज़रूरत आहे। मुंहिंजो नालो अफ़शाद अली आहे, मां शिकारपुर खां तालुक़ु रखंदो आहियां। मुंहिंजो इन्हनि खां ई सुवालु आहे, कोई हिकिड़ो जवाबु ॾे त औरत जो सिंध में फ्यूचर छा आहे सियासत में, ऐं उनजा हिंड्रेंस
आहिनि औरत जे या अर्बनाइजेशन जेकी सिंध में थिए थी उनखे खूब करण में औरत जो छा किरदारु ईंदो फ्यूचर में उहो ॿुधायो। वॾो सवाल आहे। हाणे हिते मुख़्तसरी ॻाल्हि कबी थोरी कुझु ई हा साईं, तमामु वॾो सवाल आहे, तमामु वॾो, तमामु घण पासो सवाल आहे, पर हिते सिर्फ़ु मां मुख़्तसरी ॻाल्हि लाइ जवाबु सुवाल पूरो असां मुस्तक़बिल में हुनजो रोल त असां सुठी उमेद कयूं था। हींअर जेके हालतूं आहिनि न, जेको मूं सवेर थोरो कयो त असां हिते पुराणियुनि शयुनि खे, क़ज़ामत खे चुंबड़ी पिया आहियूं ऐं असुल में जेके, छाकाणि त जदीद इल्मनि खां थोरो असां परे आहियूं ऐं हिकिड़ो अजीब ॻाल्हि असांखे बाबा जेकॾहिं नेशनल सिंध जी ॻाल्हि करणी आहे त पोइ दुनिया जी ॻाल्हि छा लाइ कजे। असां पुराणियूं ॻाल्हियूं माना जेके फ्यूडल दौर जूं ॻाल्हियूं आहिनि उन खे सिंध जो कल्चर चई असां उन्हनि खे चुंबड़ी था पऊं। ऐं जागीरदारी में, जागीरदारी भली कानूनी तौर ते न हुजे, समाजी तौर ते सोच जे हिसाब सां सिंध में बिल्कुलु भरपूर मौजूदु आहे। उन में औरत जेका आहे उहा अनदर थिंग, जस्ट अनदर थिंग, दुनिया ॿी हिकिड़ी शइ आहे। पर तव्हां ॾिसो, जीअं तव्हां घर में जेतिरी क़ीमती शइ तव्हां वटि हूंदी घर में पियल, ओतिरो घर खे ताला वधीक लॻाईंदव। सही आहे न? जेकर कुझु न हूंदो त कंदव। औरत सभ खां क़ीमती शइ सम्झी थी वञे जागीरदारीअ में, तंहिंजे करे हुनखे बंदि करे रखो, दुनिया खां परे रखो। तंहिं करे वरी मां इहो ई चवंदुसि त जेको असांजो नेशनलिज़म जो जागीरदाराना क़दरनि खे असां सिंध जी सकाफ़त चई असां चुंबड़ूं था, उन में असांखे निकिरणो पवंदो। दौर दौर जी ॻाल्हि आहे। जागीरदाराना जेके क़दर आहिनि उहे सिंध जी सकाफ़त न आहे, उन में सभ खां वधीक औरत जे लाइ रुकावट उहा आहे। तंहिं करे असांजो पंहिंजो माइंड सेट या सोच असां तब्दील कयूं। हाणे दुनिया जेका आहे जाते अॻिते वञे थी पई, उन में औरत त हाणे त इहो सुवाल थो अचे गुफ़्तगू दुनिया में त बाबा औरत जे हक़ जी ॻाल्हि छो था कयो? छा औरत इंसानी हक़नि में नथी अची वञे छा? माना इंसान ऐं हक़ जेके आहिनि उहे बराबरि ॻाल्हि कयो। ऐं हाणे जेको आहे हिस्ट्रीअ जे किताबनि खे रीराइट थो कयो वञे पियो रुॻो हिकु ॻाल्हि जे करे, उन्हनि में लिखियल आहे मैन काइंड। हाणे एतिरा था बाबा मैन काइंड छो, ऐं हाणे नवां जेके लिखिजनि पिया उन्हनि में ह्यूमन काइंड थो लिखिजे। ऐं मां सम्झां थो सिंध जी औरत जो मुस्तक़बिल बि इहो ई आहे। तमामु वॾी महिरबानी स्पीकर सी, ऐं असांजो हीउ तमामु कम्प्रिहेंसिव सेशन रहियो। इन सां तव्हां सभिनी पार्टिसिपेंट्स जो थोराइणो आहे त तव्हां हिते हुओ, हिन सां ई असां वाइंड अप कंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी।